लाइव ते आए उनके दिल जी गहराई से भली कार ज़बरदस्त बॉलिंग कराई है थरेचा टाइगर्स। स्कोर घणो ॾियो 3 ओवरनि जे इख़्तिताम ते टोटल स्कोर 26। ज़बरदस्त बॉलिंग कराई है अब्दुल करीम बिरोही। चौथों ओवर कराइंदो कुर्बान। कुर्बान बाल कराइंदो वसीम ते कैच आउट। जबरदस्त बॉल कुर्बान जो वसीम मीरानी आउट थी पवेलना वापस। वालेकुम अस्सलाम फाज़िल शाह आला खैर लॻो पियो। अदा स्कोर थियो 3 में 26। 3 आउट थिया। चौथों पहिरें बॉल ते वसीम मीरानी आउट थी पवेलना वापस। अदा फराज बुगियो वाला छा लिखियो अथव भाऊ भला। हा झुड़ आहे मौसम झुड़ाली थी वई आहे। झुड़ रुगो सिज जे अॻियां आहे बाक़ी हेॾे मथे कोन्हे को। ज़बरदस्त बॉलिंग थरेचा टाइगर्स जी ऐं फ़ख्रे सिंध उस्ताद आमिर बिरोही अब्दुल करीम ज़हरी खे टिप्स ॾींदे उस्ताद आमिर बिरोही सपोर्ट में थरेचनि में। कुर्बान बाल खराइंदो अख्तर ते। ज़बरदस्त बॉलिंग थरेचा टाइगर्स जी। 4 विकेटुनि जे नुक़सान ते सिंधु जूं मेन विकेटूं आउट थी पवेलनि वापस। कैप्टन नसीर उस्ताद अमजद वसीम मीरानी इमरान रांझानी थरेचा जी हिन वक़्त मतलब पोजीशन टाइट आहे न। हा थरेचा जी पोजीशन मतलब सफ़ा टाइट आहे। ज़बरदस्त बॉलिंग कुर्बान बाल कराइंदो शॉट ग्राउंड ले आए 4 रन्सों। शॉट हुई तेज को मौक़ो न थोड़ो द नेट जो प्रॉब्लम आ। ज़बरदस्त शॉट अख्तर जी 6 रन्सुनि जे लाइ। कुर्बान बाल कराइंदो अख्तर ते। ज़बरदस्त बॉलिंग बस हली वही यो हली वही न यो बाल क्यों शाटे कोन